सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तन साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। पाण सिंध जे तारीख़ ते मुख़्तलिफ़ रुखनि सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। सिंध जी सियासी तारीख़, सिंध जा क़दीम आग मकान डंडू ढोरा, सिंध जी हज़ारे सालनि जी तहज़ीब। इन खां सवाइ सिंध जे माण्हुनि मुख़्तलिफ़ दौरनि में ग़ुलामी मां कीअं निजात हासिल कई, ॿाहिरनि हमलावरनि सां कहिड़े नमूने जंग कई, जंग जा कहिड़ा तरीक़ा इख़्तियार कया, इन्हनि बाबति तव्हांखे आगाह कंदा रहिया आहियूं। अॼु पाण सिंध ते अरगून दौर में सिंधियुनि जी जंग बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। उन वक़्तु सिंध ऐं कच्छ मुल्क माना कच्छ सिंध जो हिसो हुयो। काफ़ी वक़्त खां हज़ारे सालनि खां कच्छ ऐं सिंध हिकु ई वतन रहिया आहिनि। कच्छ, भुज, काठियावाड़, राजस्थान जा कुझु इलाइक़ा, मौजूदु सॼो पाकिस्तान सिंध जे सरहदनि में शामिलु रहियो आहे। त जॾहिं सिंध ते अरगूननि कब्ज़ो कयो त सिंध जे जोधनि कच्छ में पंहिंजनि सिंधी भाउरनि खां मदद तलब कई, मदद वरिती। सिंधी अरगूननि ते हमला करे वञी कच्छ में पनाह वठंदा हुया। उते ईंदड़ फ़ौजी जंग लाइ, फ़ौजी हमले लाइ रिथाबंदी कंदा हुया। माना कच्छ सिंध लाइ महफ़ूज़ वतन हुयो जिते हुननि जा मोर्चा क़ाइमु हूंदा हुया। कच्छ में वञी हू तयारी करे वरी अची सिंध में अरगूननि ख़िलाफ़ विढ़ंदा हुया। सिंध ऐं कच्छ में साॻियूं ज़ातियूं, साॻियूं बिरादरियूं आबाद आहिनि, हिक ॿिए सां सलाड़ियल आहिनि, मिट माइट आहिनि। त जॾहिं सिंध ते अरगूननि जो कब्ज़ो थियो, तक़रीबन सॼी मौजूदा जेका सिंध हुई अरगूननि जे कब्ज़े हेठि अची वई, त सिंधियुनि कच्छ वारे इलाइक़े खां अरगूननि ते हमला शुरू कया। उतां खां लश्कर वठी ईंदा हुआ, अची सिंध जी हद नदर अरगूननि ते हमला कंदा, उन्हनि खे फ़ौजुनि खे नुक़सानु रसाईंदा हुया। अहिड़े ई हिकु जंग बाबति तव्हांखे आगाह कयूं था, जेका जंग सिंध ऐं कच्छ जे सरहद ते लॻी। सिंधियुनि सिंध ऐं कच्छ जे सरहद ते अरगूननि सां वतन जी आच पहिरियों जंग कई। जंग खां अॻु जाम खंघार जेको सिंध जो सूर्य हुयो, जोधो हुयो, उन लश्कर गॾु कयो अरगूननि ते हमले लाइ मौजूदा सिंध जे सरहदनि अंदरि। जाम खंघार अरगूननि ते हमले खां अॻु अरगूननि जो जेको हाकुम सिंध में हुयो मिर्ज़ा शाह हसन, उनखे ख़त थो लिखे ऐं जंग लाइ ललकार थो करे। इख़्लाक़ी जुरत ॾिसो सिंधियुनि में, त जॾहिं हुननि धारे ते बि हमिलो कयो त लिकी चोरी हमिलो न कयो, पर अलल ऐलान ॻाए वॼाए उन्हनि ते हमिलो कयो, ॿुधाए करे। जाम खंघार जॾहिं लश्कर गॾु कयो त खेसि ख़बर पई त मिर्ज़ा शाह हसन ठटे में कोन्हे, हू मुल्तान वियल आहे। हाणे तव्हांखे ॿुधाए, अॻी वीडियो में मूं तव्हांखे ॿुधायो त इन खां अॻु जॾहिं अरगूननि सां सिंधियुनि कच्छ वारे इलाइक़े मां अची जंग कई, त उन में जाम खंघार जेको हुयो, उन जो भाउ अरगूननि हथां शहीद थी वियो हो। त जाम खंघार लश्कर ॿियो दफ़ो गॾु करे मिर्ज़ा शाह हसन खे ख़त लिखी जंग लाइ ललकारियो। हुनखे ख़त में लिखे थो त सिंध जा गासिब मिर्ज़ा शाह हसन, जीअं त तूं मुंहिंजे भाउ अमर खे शहीद कयो आहे, उनजे खून जो बदिलो वठण लाइ माण्हू, मुंहिंजे राज जा माण्हू, मुंहिंजे वतन जा माण्हू गॾु थिया आहिनि। पर जीअं त तूं मुल्तान वियल आहीं, इन करे मूं इख़्लाक़ी तौरु तुंहिंजे गैर हाज़िरी में तुंहिंजे कुटुंब ते हमिलो करणु मुनासिब न सम्झो। हाणे जीअं त तूं मोटी आयो आहीं, इन करे या त असां सां सुलह करे सिंध जो इलाइक़ो ख़ाली कर, असांजे हवाले कर, वापसि हलियो वञु, सिंध मां निकिरी वञु, या वरी जंग लाइ तयारु थी। माना इहो
ॼाम खंघार थो मिर्ज़ा शाह हसन अरगून खे ख़त लिखे त या जंग लाइ तयारु थी या सिंध छॾे हलियो वञे। हाणे ॼाम फिरोज़ ऐं शाह हसन अरगून विच में जेका जंग थी उन में सिंधियुनि खे शिकस्त थी। उन खां पोइ ईअं बि सम्झो वियो, अरगूननि ईअं सम्झियो, फातिहनि ईअं सम्झो, हमलियावरनि ऐं काब्ज़नि ईअं सम्झो त हाणे सिंधियुनि जी ताक़त ख़तमु थी चुकी आहे, हाणे ही असां लाइ ख़तरो न रहिया आहिनि। पर ईअं न हो, सिंधियुनि इन ॼाम फिरोज़ ऐं शाह हसन अरगून में जंग में जेका शिकस्त मिली उन खां पोइ सिंधियुनि वरी पंहिंजी ॿीहर ताक़त गॾु कई ऐं हुननि वञी कच्छ ऐं भुज में माण्हू गॾु कया, हथियार गॾु कया त जीअं अरगूननि ते ॿीहर हमिलो कयो वञे। ॼाम सलाहदीन ऐं मिर्ज़ा शाह हसन जे विच में जेका जंग झालार में लॻी उन में ॼाम खंघार जो भाउ अमर अमराणी शहीद थी वियो। उन खां पोइ जेको आहे सो उनजे भाउ ॼाम खंघार माण्हू गॾु कया, लश्कर गॾु कयो ऐं हिननि ॿीहर अरगूननि सां विढ़ण जो फ़ैसिलो कयो। सिंधी ॼाम खंघार जे झंडे हेठि गॾु थिया कच्छ जे इलाइक़े में ऐं वॾो लश्कर गॾु करे अरगूननि ते हमले जी रिथाबंदी कई वई। हाणे जॾहिं ॼाम खंघार ख़त थो लिखे मिर्ज़ा शाह हसन खे त तूं मुल्तान वियल आहे, इन करे मां हमिलो नथो कयां, त उन जो जवाबु वरी मिर्ज़ा शाह हसन थो मोकिलेसि त असां जंग खां सवाइ ॿियो को रस्तो ॼाणो ई कोन। मिर्ज़ा शाह हसन अरगून अमर उमराणी जे रत साह सां जंहिं मैदान खे रंगीन कयो हो सो मैदान अञा वधीक रत जो मुतालबो करे रहियो आहे। इन खां अॻु जो तूं हेॾां अची ऐं पाण तुंहिंजे मुक़ाबले लाइ अची रहियो आहियां। माना अरगून बादशाह अरगून हमलियावर ॼाम खंघार खे जवाबी ख़त मोकिलियो। उन खां पोइ ॿई फ़ौजूं सिंध ऐं कच्छ जे सरहद ते गॾु थी वियूं। जंग छिड़ी वई। तमामु सिंधी लश्कर तमामु वॾी बहादुरी सां विढ़ियो। अरगूननि जा कंध लाथा विया, पंहिंजा बि कंध वतन तां केराया विया। सख़्तु मुक़ाबिलो थियो। उन खां पोइ सिंधियुनि जी जेका फ़ौजी क़ुवत हुई उहा जेका असां इन हवाले सां नाकाम थी जो ॿीहर अरगूननि खे जेको आहे सो इन में जंग में फतेह मिली, जंग में सोभारा थिया। ॼाम खंघार पंहिंजा रहियल सिपाही वापसि वठी कच्छ मोटी वियो। हाणे अरगूननि इंतिहाई बेदर्दी सां इन इलाइक़े में कच्छ जे ऐं सिंध जे सरहद वटि सिंधी माण्हुनि जी क़त्ल ऐं खूनरेज़ी कई, फुरलुट कई। ॻोठनि मां ऊठ घोड़ा रिढूं बकरियूं ढगियूं जेको हुननि खे सामान हथ आयो सो लुटे फुरे ठटे मोटी आया। ॼाम खंघार शिकस्त मिलण खां पोइ वापसि कच्छ हलियो वियो। जॾहिं मिर्ज़ा बाक़ीअ खे मिर्ज़ा सालेह जलावतन कयो तॾहिं ॼाम खंघार न सिर्फ़ु मिर्ज़ा बाक़ीअ खे पनाह ॾिनी ऐं हुनजी जेको आहे सो मदद कई त जीअं हू मिर्ज़ा बाक़ी मिर्ज़ा सालेह सां जंग जोटे, पर पंहिंजी धीउ जाड़ी जीअ जी बि साण सां शादी कराई। मतिलबु मिर्ज़ा बाक़ीअ सां शादी कराई ॼाम खंघार पंहिंजी धीउ जी। मिर्ज़ा बाक़ी जेको हुयो उहो मिर्ज़ा सालेह जी मुसीबतुनि जो सतायल हुयो। उन में ॼाम जेको खंघार हुयो उन जी मदद कई ऐं ॿुधायो वञे थो त मिर्ज़ा बाक़ी जॾहिं ॼाम खंघार जे धीउ सां शादी कई त उन मां खेसि हिकु पुटु ॼाओ जंहिंजो नालो मिर्ज़ा मुज़फ़र रखियो वियो, जंहिं वरी बदीन ते जे इलाइक़े ते हुकूमत बि कई। तारीख़ुनि में लिखियलु आहे त उन जेको मुज़फ़र आहे मिर्ज़ा मुज़फ़र उन जी क़बर जेका आहे सा कादरीअ जे क़ब्रिस्तान में आहे बदीन जे इलाइक़े में। मिर्ज़ा बाक़ी अरगूननि
सां जॾहिं ताक़त में आयो त अरगूननि सां सख़्तु जेको आहे सो मुक़ाबला कया, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई, उन्हनि जो ख़ात्मो। हाणे इन मिर्ज़ा बाक़ीअ जे अरगूननि सां वेड़ ऐं उन्हनि सां दुश्मनी जेका ही उहा ॼाम खंगार जे हिकमत अमलीअ जो हिसो हुई। ऐं संदसि धीउ जाड़ी जी, जेका ॼाम खंगार जी धीउ जाड़ी जी ही उन मिर्ज़ा बाक़ीअ खे सिंधियुनि जे दुश्मन अरगूननि ख़िलाफ़ अॻियां आंदो। अॻिते इहो बि थिए थो त मिर्ज़ा बाक़ी बि इंतिहाई जेको आहे सो ज़ालिम साबित थियो, पर हुन पोइ बि अरगूननि खे नुक़सानु रसायो ऐं सिंधियुनि जो पासो वठी बीठो। सिंधियुनि जॾहिं कच्छ ऐं सिंध जे सरहद ते वेड़ में नाकामी ॾिठी त उनखां पोइ हिननि वरी जंग जी नई सूरत इख़्तियार कई, जंहिंखे गोरिला जंग चइजे थो। हुननि पंहिंजा जथा तयारु करे अरगूननि जे इलाइक़नि, जेके सिंध जा इलाइक़ा हुआ अरगूननि जे कब्ज़े हेठि हुया, ओॾां मोकिलिया ऐं उन्हनि इलाइक़नि में अरगूननि ते हमला शुरू कया विया। काफ़ी वक़्त ताईं उहे हमला हलंदा रहिया ऐं अरगूननि खे सिंध जे कच्छ वारे इलाइक़े जे ॼामनि, जाड़ीजन ऐं ॿियनि जेके बिरादरियूं ज़ातियूं सिंधियुनि जूं हुयूं, उन्हनि गोरिला जंग में इंतिहाई वॾो नुक़सानु रसायो। माना इहा जंग अरगूननि ख़िलाफ़ जेका हुई सा काफ़ी वॾे अरसे ताईं जारी रही, जेसि ताईं दुश्मन अरगून, उनखां पोइ तुर्खान, उनखां पोइ मुग़ल जेके आया, उन्हनि ख़िलाफ़ कच्छ मां सिंधियुनि जंग जारी रखी। माना कच्छ खे पंहिंजो मोर्चो बणाए सिंधियुनि अरगूननि जे ठिकाणनि ते हमला कया, उन्हनि खे नुक़सानु रसायो। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।